नाज़नामा के ब्रेकिंग न्यूज़ नींदालूत खिप्रो जो फंक्शनल मुस्लिम लीग अगवान फ़कीर खुदा बख्श हमज़ो खान दरस अंडियातल माण्हुनि जे हमले में गनमैन समेत क़तल। ॻोठ फ़कीर हमज़ो खान दरस में अंडियातल जवाबदारनि अॻूणे तालका नाज़िम मथां हमलो करे ॾिनो। मारिजी वयलनि जा लाश तालका अस्पताल मुंतकिल। वॾे अंग में फंक्शनल लीग अगवान ऐं हुर जमायत जा माण्हू पहुतल, जॾहिं त ॿिए पासे सोग में खिप्रो शहर बंदि थी वियो। नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त फंक्शनल मुस्लिम लीग अगवान फ़कीर खुदा बख्श हमज़ो खान दरस अंडियातल माण्हुनि जे हमले में गनमैन समेत क़तल। ॻोठ फ़कीर हमज़ो खान दरस में अंडियातल जवाबदारनि अॻूणे तालका नाज़िम मथां हमलो करे ॾिनो। मारिजी वयलनि जा लाश तालका अस्पताल मुंतकिल। वॾे अंग में फंक्शनल मुस्लिम लीग जा कारकुन ऐं हुर जमायत जा माण्हू पहुतल, जॾहिं त ॿिए पासे सोग में खिप्रो शहर बंदि थी वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।